दरिया खान मरी भरिसां हियां ॾारींदड़ वाक़े हिक जीजल माउ जी झोली उजाड़े छॾी आहे। कुझु ॾींहं अॻु ॻोठ लड़ में बरसाति जे पाणीअ में वेझंदे ॿ मासूम ॿारड़ा ॿुॾी फ़ौत थी विया हुआ, जॾहिं त हिकु नीगर काशिफ़ लाशारी खे बेहोशीअ जी हालत में बरसाती पाणी मां कढियो वियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां घरनि भरिसां बरसाति जो पाणी निकाल न करण सबबि बरसाति जे बीठल पाणी में नीगर ॿुॾी विया। मासूमनि जे वारसनि वटि को बि सरकारी अमलदार तोड़ी चूंडियल नुमाइंदो अञा ताईं नाहे पहुतो। मुंहिंजो बिया ॿुधी वियो, भेण बचाइण वई त उहा बि ॿुधी। असांखे यही थो ठराए नथा ॾियनि, असां पाण ठरायो आहे। जो भाउ भेण ॿुधी आहिनि? हा। छा नाला उन्हनि जा? जो हिकिड़ो दिलशाना, हिकिड़ो दिलशाना 5 साल जी हुई, 4 साल जो मुंहिंजो नंढड़ी हुई, 5 साल जो मुंहिंजो नंढड़ो हुआ। मुंहिंजा नंढड़ा ॿार सदाईं खेॾंदा हुया, पाणी जाम हुयो। असां पाणी जे लाइ ॾाढो चिकास कई त असांखे को नुमे पाणी कढाए ॾियनि। असांखे वॾा वॾा ऑफिसर असांजी को बि जांचा न कई। बोर्ड जो पाणी आयो ख़बर ई कान, असां 3 ॾींहं मींहुं वसंदो पाणी कोन ईंदो। इन जे करे असांखे एॾो पाणी लॻो जो असां निकिरण जी कहिड़े जॻह न हुई। असां ग़रीब माण्हू हुयासीं, असां कंहिंखे चऊं? असांजो अलाह खां सवाइ ॿियो त केर बि कोन हुयो। असांजो को बि चङो न कोएर हुयो। असांखे केरु चवे हा त असां पाणी कढायो? असां चयो मन अलाह करे पाणी सुकी वञे, मुंहिंजा बच्चा खेॾी कहिड़ी जॻह ते मूंखां हिकिड़ो 5 मिंट परे थिया। मां परियां ॾिठा त मुंहिंजे बच्चनि जा लाश हिकिड़ो छोकिरो भॼंदो आयो, तुंहिंजा बच्चा नंढड़ा ॿुॾी विया। मां भॼंदी वियसि, लोड़ा टिपी वियसि, ॾिठमि त मुंहिंजा बच्चा हुते सफ़ा बेहोश लॻा पिया। मूंखे सफ़ा बेहोशी जा चक्कर आया। मूंखे ख़बर ई न आहे त मां कहिड़ी गटी फिरी वियसि, कहिड़ी गटी न फिरी वियसि। जेॾा केॾा पाणी हो, अॻियां पोयां पाणी हो। असां विच में हिकिड़ो अलाह जे तौर ते वेठा हुआसीं, ॿियो केर बि कोन आयो असांजे, न को इमरान खान, न को इन कंहिंजी बि का टीम न आई असांजे। असां अॻु में पंहिंजो मुड़ुसु मोकिलियमि, ॿियो असांजे पाड़े में हो मुंहिंजे मुड़ुस जो सौटु, उनखे चयोसीं त तूं बि कढरा। नंढड़ियुनि मां पंहिंजनि खे मोकिलियो, उहे नुमेद आया। असांजे ॿिन्हिनि चङे मुड़ुसनि त कंहिं बि न असांजी का कई, केर बि असांजो कोन हो। असांजो अलाह खां सवाइ केर बि कोन हो। असांखे थी सघे असांखे पाणी कढाए ॾियनि हा, असांजा बच्चा बची पवनि हा। असांखे केर बि न आयो। असां छा करूं? असां बेवस थी हिते वेठा आहियूं, न असांजी का बनी आहे, न असांजी ज़मीन आहे। असां मिड़ई बेवसी वेठा आहियूं। मींहं जो पाणी असांजे ॻोठनि खे चौधारी फिरियो पियो आहे ऐं नंढड़ा रांदि खेॾींदे ॿाहिरि निकिरी आया। असांजे घर खां ॿाहिरि रांदि 3 ॿार हुआ, जंहिं मां असांजे ॻोठाणे हिकिड़े नंढड़े खे कढे वरितो, 2 थॾे ते फ़ौत थी विया। ऐं उन खां पोइ असांजे अॼु ताईं को बि 11 ॾींहं आहे सार संभाल करण लाइ न आया आहिनि। ऐं चूंडण नुमाइंदा जो मुमताज़ आहे, ज़ुल्फ़कार आहे, बासी आहे, को बि असां जी सार संभाल जे लाइ दुआ जे लाइ बि असां वटि न आया आहिनि। मुक़ाम ताईं बि मां मिसकिन हथनि ते खणी विया आहियूं पाणी मां क्रॉस थी। ऐं असां वटि अॼु ताईं 11 ॾींहं आहे, मजबूर लॻा पिया आहियूं। घरनि में पाणी आहे, घर असांजा किरिया पिया आहिनि, को बि असांजी उपा करण वारो न आहे। ऐं महिरबानी थिए त हीअ अञा ताईं पाणी आहे, ॿिनि खे बि ख़तरो आहे, हीअ पाणी जी निकाली थिए, न रस्ता आहे न का शइ आहे। जेका बरसाति जे पाणी में असां वॾो दाऊं कयूं, हेॾे अॻिते पिस्ते नंढड़ा मामे जा छोकिरा 2 5-6 सालनि जा उहे फ़ौत थी विया पाणी में ॿुॾी। असां वटि केर बि न आयो आहे, न मुमताज़ चांडियो, न को ॿियो। सभिनीनि खे असां इलाज कया, दाऊं कयूं, को नुमाइंदो बणिया असां वटि केर बि न आयो। अञा पाणी सां चौधारी फिरियो बीठो आहे। असां राति ॾींहुं निंड नथा कयूं, छो ॿार नंढड़ा आहिनि, काॾे वरी असां चऊं था ॿिया न ॿुॾी वञनि। अञा ताईं असांखे को बि सहूलियत का बि न मिली आहे अहिड़ी। त हिते ही ॻोठ लुड़ अलाह वारायो ॾाहिरी मुमताज़ मुंहिंजो हारी आहे, जंहिंजा 2 बछड़ा गुलनि जहिड़ा बछड़ा पाणी मींहं जो पाणी अचे गॾु थियो। ही मिशन जेकी हुई असांखे रस्तो कोन हो, पंहिंजी मदद पाण चंदो करे ऐं असां ही ठारायो आहे। 30 सालनि खां वठी असां इहा ई पीपीअ में ग़ुलामी हिननि जी ॾींदा आया आहियूं। हर टाइम ते वऊं त हर शइ ॾींदा आहियूं। मुमताज़ साहब भेण साहब ऐं ज़ुल्फ़कार भेण साहब, मुमताज़ साहब चांडियो आया, लंजार साहब असांखे चवणु लॻा त बाबा तव्हांखे रोड रस्तो, असां ॿियो को मुतालबो कोन्हे, तव्हांजे खटे अचो त असांखे रोड ज़रूरु ॾिजो। चयो असांजो तव्हां सां वाइदो आहे। हाणे खटण खां पोइ असां कई दफ़ा हुननि चयूं, बार विया आहियूं, पर कंहिं बि असांजी न ॿुधी आहे। साईं ज़ुल्फ़कार भेण न ॿुधी आहे, मुमताज़ साहब न ॿुधी आहे। हिते यूसीअ जो को चेयरमैन, काउंसलर ऐं तारक चेयरमैन
सब्दु सत्तार अब्बासी को बि हिते न आयो आहे। DC साहब जा को बि टीम कंहिं जो बि कोन आहे। PTI जो अमान जेको आहे काज़ी PS पंटीह जो उहो कल्ह शाम हिते आयो आहे। उनजी लख महिरबानी जो भला उज़ुर खाई कई। हीअ असां वटि उज़ुर खाई लाइ बि न आया आहिनि। असां 30 सालनि खां वठी हिननि जा वर्करूं असां ॾोह कहिड़ो गुलनि जहिड़ा बचिड़ा हींअर बि जे असांजी पाणी जी नेकाली को था कराइनि। अञा असांखे ख़ुदि शो आहे त थी सघे थो असांजा ॿिया बचा अहिड़ा गुलनि जहिड़ा वञनि हथड़नि ते इन पाणी मां असां खणी बचिड़ा वञी मुक़ाम ते ॿ खटूं ॿ लाश खणी विया आहियूं। पर असांजो को बि हिननि इहो तदारक न कयो आहे। ऐं जे असां में गैरत हूंदी त असां हिननि खे वरी PP वारा न हुजनि कंहिं केरु हुजनि त असांजो जेको रत हींअर भड़की रहियो आहे। छाजे करे जे असां 30 सालनि खां वठी हिननि जे पियो हलिया आहियूं। अॻु में जतोई साहिबनि खे जवाब आहे त उहो कोन्हे त उन्हनि जी जेकी इज़त थी त हिननि ॾिठी आहे। हींअर इंशाअल्लाह ताला अलाह कंदो ईअं थींदो। असांखे कंहिंजे न रस्ते जी सहूलियत न का, न हिते को नलको मिलियो आहे, न नूल मिलियो आहे, न का कंहिंखे इहा मच्छरदानी मिली आहे। केरु बि हिते चई वञे कंहिंखे बि न आहे। न कंहिं वरी उज़ुर खाई ते हिते आया आहिनि। असां वटि को बि न आयो। इन जे लाइ असां अपील कयूं था बिलावल भुट्टो साहब खे, अदी फ़ियाल खे, आसिफ़ ज़रदारी खे, साईं वज़ीर आला मुराद अली शाह खे त असां मिस्किननि जो तदारक करियो। असां तव्हांजा वोट आहियूं। असां ॾोह कहिड़ो कयो आहे। पंहिंजनि घेटनि खे ॾिसो ही कहिड़े तरीक़े सां मुल्क हलाईंदा, कहिड़े नुमाइंदा चूंडिजी आया आहिनि। चूंडिजी नुमाइंदनि असां लाइ छा कयो आहे? त उते उज़ुर खाई करण बि न आया आहिनि त ॿियो छा कंदा, छा ॾींदा, असांखे छा खपंदो? मिसकिन माण्हू बरसाति जी तबाहकारियुनि सबबु वेतर बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। ॿिए पासे बीठल बरसाती पाणी अञा ताईं निकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबु रहवासी ॿीणो नुक़सानु खणी रहिया आहिनि। पर सरकारी कामोरा तोड़े चूंडियल नुमाइंदा पंहिंजियुनि पुराणी रिवायतुनि खे बरक़रार रखंदे मिसकिन माण्हुनि जे दर्दनि जो दरमान ई नथा कनि।